सिंध चयो आहे त थाणनि जे कल्चर खे चेंज करण लाइ मुख़्तलिफ़ वक़्तनि ते कोशिशूं जारी कयूं आहिनि, पर हिन वक़्तु बि जेको पुलिसिंग जी लेवल आहे न सिर्फ़ दुरुस्त करणी आहे पर हुनखे तमामु जेके हुन सां सहूलियतूं उनखे बि ॾियण हुन सां गॾु फ्रूटफुल बणाइणो आहे। मां इहो वादो कंदो आहियां त आई जी सिंध इहो बि चयो आहे त 100 खां वधीक पुलिस स्टेशन खे रोज़ जे बुनियाद ते जेको पुलिस जे हवाले सां जेकी इस्लाह कमेटी आहे उहा सिफारिश कई वेंदी। हुन सां गॾु हिन वक़्तु जेको आहे सो एडिशनल आई जी कराची सरबराही में कमेटी जेको आहे तश्कील ॾेई छॾी वई आहे, जॾहिं त आई जी सिंध इहो पिणु चयो आहे त जेको नंढा थाणा आहिनि उन्हनि खे वॾनि थाणनि में ज़म कयो वेंदो। नंढनि थाणनि खे चेक पोस्टस या रिपोर्टिंग सेंटर में जेको तब्दील करण जे हवाले सां जेकी जामिया सिफारिश आहे उन ते बदल जेको मसूदो आहे उहो पिणु तयारु करे वेठो आहे। जॾहिं त ज़रूरी जेके क़दम आहिनि उहे पंहिंजा खया वेंदा। उनजो वधीक चवणो हो त हिन जो ख़ासि ख़्यालु रखियो वेंदो त ज़म कयल जेके बि नंढा थाणा हूंदा उनजी इमारतूं जेको आहे मुनासिब ऐं क़ाबिल इस्तेमालु जहिड़ियूं हूंदियूं।